जय श्री कृष्ण। अचो त अॼु सभु गॾिजी करे जया ग्यारस जी कथा था ॿुधूं। हिन ग्यारस जे विर्त रखण करे मनुष्य निष्काम थी वञे थो, छो त हीअ ग्यारस चिंतामणीअ जे समान आहे, स्वर्ग ऐं मोक्ष ॾियण वारी आहे। माघ महीने जे शुक्ल पक्ष जे 9 तारीख़ थींदी आहे। हीअ विर्त ब्रह्म हत्या जहिड़नि महापापनि खे बि नास करण वारो आहे। जेके प्रेमी भगत श्रद्धा भक्तीअ ऐं पूर्ण विश्वास सां ही जया नाले ग्यारस जो विर्त रखनि था, उहे 100 कल्पनि ताईं वैकुंठ में आनंद सां गुज़ारनि था। उहे कॾहिं बि प्रेत योनीअ में नथा अचनि। हिन महापवित्र ग्यारस जी कथा हिन तरह आहे। हिकु दफ़े 2 गंधर्व महाराज इंद्र जे कचहरीअ में गानो बजानो करे रहिया हुआ त ॻाईंदे ॻाईंदे हुननि जो चित भरमजी वियो। हिकिड़ियूं महाशोभनिक चंद्रमा समान चमकंदड़ चहिरे वारियूं 2 अप्सराऊं राजा इंद्र जे कचहरीअ में वेठियूं हुयूं। हुननि ते उन्हनि जी नज़र पइजी वई ऐं अखियूं अखियुनि में लॻी वयूं, जंहिं करे राग जी गति भंग थियण लॻी ऐं बेसुरनि वांगुरु ॻाइण लॻिया। महाराजा इंद्र ॻाल्हि खे सही करे वियो ऐं उन्हनि जे अहिड़ीअ हालति ते क्रोध करे उन्हनि खे श्राप ॾिनो त तव्हां ॿई पिशाच यानी कि चंडाल थी वियो ऐं मृत्युलोक में वञी पंहिंजनि कयलनि कर्मनि जो फल भोॻियो। इंद्र जे श्राप सां दुखी थी हू ॿई वञी पिशाच थिया ऐं मृत्युलोक में अची खूब दान पुण्य करण लॻिया। हुननि जया ग्यारस जो महापवित्र कंदड़ ऐं पापनि खां छुटकारो ॾींदड़ विर्त रखियो, जंहिं करे हुननि जी पिशाच जूड़ी छुटी वई ऐं अॻे वांगुरु गंधर्व थिया। जेको बि मनुष्य हिन ग्यारस जो विर्त रखंदो, परमेश्वर तंहिंजा सभई मनोरथ पूर्ण कंदो। उहो वरी संसार जे जनम मरण जे 84 में न फसंदो ऐं विमाननि में चढ़ी सीधो वैकुंठ में वञी वासो कंदो। जय श्री कृष्ण।